सिंध ग़ुलाम आहे असांजी। इन हवाले सां सिंध जे समूरनि जेके बि क़ौम यानी मां इन ते बि क्लियर तव्हांखे ॿुधायां थो। ॾिसो, मुक़दस गाय माता ठाहिण जी ज़रूरत कान्हे का। हाणे झांसीअ जे राणीअ जो मिसाल ॾींदा आहिनि त झांसीअ जी राणी जेका अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ विढ़े पई, अंग्रेज़नि छा कयो त जॾहिं किले ते वेझो पिया थियनि त हो किले मां हुननि खे मारीनि पिया। अंग्रेज़नि खे कंहिं सलाह ॾिनी, कंहिं दलाल, चई बाबा हाणे छाकाणि त झांसी जी राणी अंदरि जेके वेठा आहिनि हिंदू, उहे ॻउनि खे मुक़दस सम्झंदा आहिनि। गाय माता असां वटि मुक़दस आहे हिंदुस्तान जे समाज में। इन करे ॻउनि जा जेके वलर धण अॻियां करे उन्हनि जे विच में उन्हनि जे पोयां अंग्रेज़ फ़ौज लिकी लिकी वञे त किले जे वेझो ताईं वेंदी, छाकाणि त अॻिला जेके आहिनि ॻऊं खे बंदूक हणंदा ई कोन। इहो सुवालु आयो झांसीअ जे राणीअ वटि, त झांसीअ जे राणीअ चयो त बाबा ॻाल्हि इहा आहे, वतन जेको आहे हिंदुस्तान, उहो असांजे समूरनि अक़ीदनि ऐं नज़रियनि ऐं सोचुनि खां वधीक मुक़दस आहे। हिंदुस्तान आज़ादु थींदो रहंदो त असांजूं इबादतूं बि थींदियूं, हे मस्जिदूं, हे मंदर, हे गुरुद्वारा, हे असांजा मज़हब, अक़ीदा, मसलक सभु हलंदा। पर जे हिंदुस्तानी ग़ुलाम आहे, अंग्रेज़ वेठो आहे, त पोइ असां झांसीअ चयो त बाबा गाय माता मुक़दस केतिरी पर जेकॾहिं उहा हाणे अंग्रेज़ सां गॾु असांजे ग़ुलामीअ जो कारण थी बणिजे, ठोकियो बंदूक। पोइ हुननि बंदूक हिकिड़ी ॻऊं खे, हिकिड़ी उन पोयां वेठल अंग्रेज़ खे। तंहिंजे करे हाणे असां वटि सियासी पार्टी, ॿियो त असां वरी उन हिकिड़े सर्द जंग जे इन कैफ़ियत मां बि नथा निकिरूं। सिंध जी क़ौमी तहरीक उहा पुराणे सर्द जंग वारे उन कैफ़ियतुनि मां जेको आहे न, ऐं शागिर्द जेको आहे सो मेंटेलिटीअ मां अञा ॿाहिरि निकिती कान्हे का। हिकिड़ो त अदम तशदुद मथो खाई वियो आहे असांजो, अदम तशदुद। ॿी ॻाल्हि त तरीक़ेकार इन ते छा असां इन ते ग़ौर कयो आहे? जेके बि सिंध जा माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, बाबा असां बॉक्सिंग अगरि खेॾंदासीं या मल्ह मल्हा हिकिड़ो सिंध जा जेके ॿाहिरां माण्हू आहिनि, भला असीं कोॾी कोॾी बि खेॾंदा आहियूं, मल्ह जा मुक़ाबला थींदा आहिनि मेलनि मलाखनि में। सिंध जी जेका हिकिड़ी रांदि आहे, हिकिड़ो माण्हू जॾहिं मल्ह वेहण जे लाइ उन मलाखड़े में लहंदो, हुनजो हुलियो ॿुधाईंदो न तव्हांखे त हे मल्ह पहलवान आहे। सलवार जेके मथे करे हुन में संदरो ॿधबो, हो पटको पाए लहंदा आहिनि, वरी पटको लाहे ॾींदा पंहिंजे दोस्त खे रख, हुनजी खमीस लथल हूंदी पंहिंजे। यानी जॾहिं मल्ह पहलवान मल्ह जे मैदान में लहंदो त उन मल्ह खां अॻु में तव्हांखे ॾिसण में ख़बर पइजी वेंदी, हुनजे हलण सां, अंदाज़ सां, कैफ़ियत सां, हुनजे हुलिये मां, त बाबा हे मल्ह पहलवान आहे, हे मल्ह वणंदो। ईअं थी कोन सघे त भाउ हे जेको आहे मलाखड़े में खट पई हुजे, हमरा सवड़ जो सुतो पियो हुजे, छा आहे चइबो आहे मल्ह वणंदो। मल्ह कीअं वणंदो? हो त निंड पियो आहे। त क़ौमी तहरीकूं, क़ौमी क़यादतूं, जॾहिं तव्हां क़ौमी आज़ादी जे लाइ जदोजहद था कयो, त असांखे असांजे रवैयनि मां, असांजे मिज़ाज मां, असांजे उथण वेहण हलण ॻाल्हाइण इन मां परख थींदी न। हाणे इते सुवाल मां वरी रखां थो, मां वरी कंहिं ते बि इल्ज़ाम नथो हणां त बाबा रियासत एॾी बदमाश आहे। हे चवंदा फलाणो जेको आहे सो नौजवान 13-14 सालनि जा जेके शर छोकिरा आहिनि, ॿ जेके तव्हां ॾिसंदो त बशीर ऐं ॿियो जेको ग़ुलाम रसूल शर, माने नंढड़ा हिकिड़ा मासूम ॿारनि जी ये बड़े दहशतगर्द हैं। दहशतगर्द रियासत आहे। तव्हां 30 लख बंगालियुनि जो क़त्लेआम कयो, तव्हां दहशतगर्द न आहियो? अफ़गानिस्तान खे तहस नहस करे छॾियो, पंजाबी फ़ौज, मज़हबी तालिबान जा दहशतगर्द लश्कर मोकिले, दहशतगर्द तव्हां न आहियो? इंडिया जे कश्मीर में उन्हनि जी सियासी जदोजहद खे कलमो पढ़ाए दहशतगर्दी ऐं जहाद जे नाले में दहशतगर्द, तव्हां दहशतगर्द आहियो, असांजा माण्हू दहशतगर्द न आहिनि। बशीर शर दहशतगर्द न आहे, न ग़ुलाम रसूल शर।
न असांजा ॿिया नौजवान। दहशतगर्द सफ़ाक रियासत आहे। इन करे हाणे सवाल इहो आहे त बाबा मासूम नौजवाननि खे वठी रियासत चवे तव्हां दहशतगर्द हो, ऐं उन ई समाज में असां जूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जूं क़यादतूं घरनि घाटनि में वॾियूं कांचियूं, वॾियूं टोपी निरण ते ऐं फ़ोन नंबर घुमंदा फिरंदा वतन, ऐं उन्हनि खे कुझु न चयो वञे। मां हू ॻाल्हि थो कयां त छा इहो मल पहलवान मलाखड़े में लाहिण जहिड़ो आहे? तव्हांखे लॻे थो? केर बि, मां हिकिड़े के फ़र्द ते नथो ॻाल्हायां, मजमूई तौर ते ॻाल्हायां त बाबा जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि जूं क़यादतूं जेके आज़ादी ॻाल्हि था कनि, उन्हनि जूं क़यादतूं, उन्हनि जूं सेंट्रल कमेटियूं, उन्हनि जूं सेंट्रल बॉडियूं, छा उहे रूपोश आहिनि? या तव्हांखे रियासत रूपोश रहण जेतिरो बि तंग नथी करे, पर बशीर शहर दहशतगर्द आहे, गुलाम रसूल शहर दहशतगर्द आहे, मीराणी छोकिरो जेको आहे सो आखून दहशतगर्द आहिनि। हे सिंध जा जेके सवे गुम इहे जेके रियासत खे गवारा न आहिनि त घुमनि फिरनि, पर क़यादतूं असां जूं क़ौमी तहरीक जूं बाबा इन सवाल ते सिंध जे संजीदा माण्हुनि खे हाणे सोचणो पवंदो। हिकु इल्ज़ाम न आहे। जसमम हिकिड़ा जलावतन, ॿिया रूपोश, आहिनि लापता आहिनि, चौथा शहीद थी हलिया। हाणे रियासत हिकिड़ो मदे मुक़ाबिल पहलवान आहे, उन जे मदे मुक़ाबिल जस्म अचे थी, ऐं जॾहिं ॿई पहलवान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थियनि था, ज़ारा दुश्मन सां दुश्मनी कबी न। जे पंजाब असांजे गिची में हार विझे त पोइ असांजी दुश्मनी कहिड़ी? ऐं असीं बि हुनखे जेको चऊं त तूं वॾो भाउ आहीं, तोसां दुश्मनी कान्हे, त पोइ असांजी क़ौम सां ख़ैर ख़्वाही कहिड़ी? त हिन करे पंजाब खे ख़बर आहे त जस्म मां इन जे माण्हुनि खे शहीद करिणो आहे, मारणो आहे, लापता करिणो आहे, गुम करिणो आहे, जलावतन करिणो आहे, रूपोश। केतिरा असांजा नौजवान अॼु बि रूपोश आहिनि। यानी मां चवंदो आहियां त सोवियत यूनियन त तमामु वॾो उते जॾहिं इनकलाब 17 जो आयो, ऐं उते केतिरनि जेके इनकलाबियुनि पंहिंजे जदोजहद जे तजुर्बनि ते नावल लिखिया, ऐं तमामु वॾो जेको आहे सो सोवियत यूनियन ऐं रूस जे अदब में जेको इज़ाफ़ो थियो, उहो हुन इनकलाब जे दौरान जेके तजुर्बा ऐं माण्हुनि लिखिया, नावल लिखिया, उहे जेके किरदार अॻियां आया, वॾा जेके नावल ऐं वॾा जेके अदब में जेको इज़ाफ़ो थियो। पर नंढड़ी सिंध में जस्मम जा जेके माण्हू रूपोश आहिनि, उहो जेकर हिकिड़ो पंहिंजी रूपोशी जो जेको दास्तान लिखे न 5, 8, 10 सालनि जो, त वॾा नावल थियनि, ऐं सिंध खे तमामु वॾो इनकलाबी अदब जेको आहे सो मुयसरु थिए। तंहिंजे करे मल पहलवान जे मुहांडरे मां ऐं उन जे कैफ़ियत मां ऐं मिज़ाज मां अंदाज़ो कजे त बाबा हीउ वाक़ई मल पहलवान मुखालिफ़ सां विढ़ंदो, छाकाणि असांखे लॻे थो, नथो लॻे त हाणे असां उन सर्द जंग जे पुराणे हुन शागिर्द ऐं सर्द जंग ॿ जेको आहे सो कयां थो टर्म यूज़। हिकु त क़ौमी तहरीक शागिर्द विंग मां जनम वरितो, ऐं शागिर्दीअ मां अञा निकिरी कान थी। असां अञा माना उहे जेके काटन टाइप हेॾे ॿाह ठूठण था, माना बाबा रियासत कहिड़ी आहे जंहिंसां असांजो जेको आहे सो जदोजहद जो हिकिड़ो पेच पियल आहे, जहिड़ो ॻंढियल आहे, दुश्मनी आहे, तज़ाद आहे, इख़्तिलाफ़ आहे। उन रियासत सां टकरा जेकॾहिं दिली तरह ऐं हक़ीक़ी तरह टकर आहे त न आहे, त जीअं मूं चयो न, या त रियासत खे या त असांजा माण्हू सघा आहिनि। इहे तमामु बाबा ॻाल्हि आहे त ची गवेरा जहिड़ो माण्हू उनखे बि ॻोल्हे वञी मारियऊंसि, अलाए किथे घर रही न पियो सघे। माउज़ी तंग जबलनि में घिड़ी वियो वीचारो, माण्हू पंहिंजा वठी मार्चूं करे जबलनि जा किरी माण्हू मरी हलिया, कास्तरो जी बेख कढी छॾियऊं। जस्म अलाए किथे जेको आहे हुनखे पहुचा अथनि, पर या त असांजा हे सभु दोस्त तमामु घणा सघा आहिनि, अलाह हिननि खे ताक़त ॾिनी आहे जो रियासत हिननि जे कुझु ई कान थी, या त कोई अहिड़ो मसइलो आहे उहो मूंखे सम्झ में कोन थो अचे। त हे ची गवेरा खां बि वॾा इनकलाबी आहिनि, घर वेठा हुजनि, मजाल आहे रियासत जी दर खुड़काए अचे हिननि खे वठे, जे एॾी हिननि खे ताक़त आहे त अलाह हिन ताक़त में इज़ाफ़ो करे, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। या असीं इनकलाबी दग ते हलूं ई कोन पिया,
त पोइ मां इहो सुवालु अॼु सिंध जे अदीबनि दानिश्वरनि सियासी कारकुननि जे अॻियां रखां थो त बाबा संजीदगीअ सां सोचो क़ौमी तहरीक खे कहिड़ो रस्तो कहिड़ो दग इख़्तियार करणु घुरिजे। मां हिते सिंध जा जेके अदीब ऐं दानिश्वर आहिनि माण्हुनि जा नाला लिखिया आहिनि, कहिड़ो उन्हनि ते असरु थो पवे, पर मां चवां थो त सिंध जे क़ौमी ऐं तारीख़ी मफ़ादनि ऐं बका जे खां मथे असां वटि का बि शइ कान्हे का। इन करे क़ौमी तहरीक जे सियासी जदोजहद मिज़ाज ऐं फ़िक्री जेका हुननि जी जेका ॻर आहे, रूह जेको आहे, उन जे लाइ मां सिंध जे हक़ीक़ी जेके असांजा फ़लसफ़ी ॾाहा दानिश्वर, भली असांजा इख़्तिलाफ़ हुजे, जस्म जा इख़्तिलाफ़ रखंदा, मूंसां इख़्तिलाफ़ रखंदा, को मसइलो कोन्हे को, पर असां उन्हनि दोस्तनि खे जंहिंमें मोहतरम हुज्जत अब्बासी, मोहतरम दिलशाद भुट्टो सीनियर, मोहतरम साजिद सूमरो ऐं ॿिया अनेक जेके माना साईं पंहिंजो हुसैन बख़्श थेबो ऐं ॿिया जेके बि सिंध जा अदीब ऐं दानिश्वर आहिनि, मां उन्हनि खे थो चवां त तव्हां क़ौमी तहरीक जे फ़िक्री बुनियादनि जी निगरानी कयो।